सुभान अल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वक्त मौजूद आहियां मदीना मुनव्वर में। ही आहे सलमान फारसी जो बाग, जिथे काफ़रनि हुन खे क़ैद कयो ऐं पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो। जॾहिं साईं जन सलमान फारसी खे छॾाइण विया संदसि काफ़रनि चयो त जॾहिं तव्हां 300 खजूं पोखींदो उहे फसल ॾींदियूं, पोइ सलमान फारसी खे छॾींदासीं। सुभान अल्लाह। ऐं साईं जन हिकिड़ी खेखड़ी पोखी, राति जो सुबुह जो 300 खजी थी ऐं 300 खजी फल ॾिनो ऐं पोइ सलमान फारसी खे आज़ादु कयूं। ऐं ही उहो खूह आहे जिन मां अॼु ताईं 300 खजूं पाणी पीअनि थियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं वॾे अरसे खां पोइ ही बाग अञा ताईं मौजूदु आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन बाग जूं खजूर बि थियनि थियूं ऐं हिन बाग जूं 300 खजूं ई उहे ई बीठियूं आहिनि। सुभान अल्लाह। अगरि दोस्तनि खे हीअ ज़ियारत सुठी लगी हुजे त लाइक फॉलो शेयर ज़रूर कंदा ऐं कमेंट में ज़रूर ॿुधाईंदा। लव यू।